चाचे नवाब रहे सका 2 ॾींहनि जी मोहलत वरिती आहे। जे 2 ॾींहनि में जगह खाली न थी न त जबरदस्ती जगह खाली कराईंदासीं। इन जो मक़सद चाचो नवाब गंदु करण खां सवाइ कोन मणंदो। गोराम जेकॾहिं चाचे नवाब जो तूं साथ ॾे न त देर न लॻंदी। ठीकु आहे, जेकॾहिं चाचा एतिरो ज़ोर भरे थो त हिन दफ़े गंदु कयूं। गोराम जेकॾहिं तूं असां सां चाचे नवाब सां साथ ॾी न त जाड़ो हीअं जगह खाली कंदो। 25-30 लख जी जाइ आहे, जेकॾहिं कब्ज़ो थी वियो न पोइ त गंज थी वेंदो। असली वंडे विराए खाईंदासीं। एतिरी आसानी सां जाड़ो घर खाली न कंदो। जेकॾहिं ज़ोर भरियूं त दाऊदी जी ॻाल्हि सही आहे, ज़ोर भरियो त जगह खाली कराए वेंदासीं। मिठल थोरो मसलो गंदो, पर जेकॾहिं लिखत सची आहे न त पाणे मिठल घर बि खाली कंदो। लिखत सोराना सची आहे, तूं थोरी बि हिमत कंदे न त कमु थी वेंदो। 60-62 जॻह इहो जाड़ो कुझु बि कोन्हे को। जेकॾहिं ईअं कयोसीं न त कमु थी वेंदो। कयूं था कोशिश, जे फबियासीं त पोइ त ड्रव आहिनि, न त उहे त आहियूं त वॾेरा साॻा ई न। भलाई थींदी, अलाह भलाई कंदो, तव्हां परेशान न थियो। अरे मलूक को खुदा बेड़ो गर्क कंदी, होशल का बंदूक लॻंदी। हेरे तूं त मूंसां हशर करे छॾियो आहे। हशर हाणे महिरबानी करे हली रही सघे पूरी हक़ीक़त ॿुधाए त मुंहिंजी जान छुटे। बाबा हक़ीक़त इहा आहे त मूं 12 लख ॾेई तोखां घर ख़रीद कयो। ॿी वरी कहिड़ी हक़ीक़त? इन ॻाल्हि जो मां शाहिद आहियां। अरे तूं त बस कर। अरे मूंखे ख़बर आहे त तूं शाहिद आहीं। क़ुरानी कंहिं जाइ जा जॾहिं पादर वसाए मैं ते सभु शाहिदड़ियूं ॿाहिदड़ियूं विसरी वेंदई। अहिड़ो ठाहू को तूं कॾहिं खां वठी थियो आहे ॿुधाए? अरे ठाहू को त मां ॼाए ॼम खां। अरे मूं त राजन जा ढींगा ठेरी करे छॾिया। पर यार तो जहिड़ी पवा मां अहिड़ो अची फाथो आहियां, अहिड़ो अची फाथो आहियां। छा कयां यार, छा कयां? मूंखे रुगो इहो ॿुधाए त मां रह सघे खणी हक़ीक़त ॿुधायां। तूं मूंखे घणा पैसा ॾींदे? हा ॿुधाए। बस यार हाणे हीअं था कयूं, जेको न मूं तोखां ₹1 लाख वरितो हो, बस यार इहो तोखे मां वापसि थो कयां। बस न उहो लख व्याज समेत वापसि वठंदोसांइ। हलो यार ठीकु आहे, तोखे व्याज समेत ॾींदुसि। हाणे त राज़ी आहीं न? हाणे हल भला हली रही सघे ॿुधाए त इहो सॼो ड्रामो आहे। हा ॾींदुसि न बाबा, ॾींदुसि न, पर पहिरियों पैसा ॾे पोइ शायदि ई मोटाईंदुसि। शायदि मां आहियां न, तोखां पहिरीं मूंखे पैसा मिलणु खपनि। बाबा बाबा तव्हां ॿिन्ही खे मां राज़ी कंदुसि। बस न हाणे इहो राति हली सॼी हक़ीक़त रही सघे। अलफ खां वठी ये ताईं ॿुधायो त इहो सभु ड्रामो आहे, ड्रामो। बाबा ॻाल्हि ॿुध सिधी सही, पहिरियों पैसा पोइ ॿियो कमु, छो त तो मलूक जे अञा ॿी महिल ॾिठी कान्हे का। यार तो मां कीअं अचे फाथुसि, वॾी का बवा ही ॿियो। छा चई भला? अरे तोखां घटि, तोखां घटि। कंहिंसां पई ॻाल्हाए? कंहिंसां बि न, मां कंहिंसां ॻाल्हाईंदसि? कंहिंसां बि न। मूंखे गोराम खान खे बेवकूफ़ थी बणाई। मुंहिंजे वञण खां पोइ तूं पंहिंजी आशिकनि सां थी ॻाल्हाए। अॼु मां तोखे रंगी हथों पकतो आहे, तॾहिं बि तूं मञे ई नथी। वॾी का नेठर आहे। गोराम अजाया शक करण छॾे ॾे। मां त मासीअ सां पई ॻाल्हायां। मासीअ सां? भले इहो त ॿुधाए मूंखे, तुंहिंजी मासी कॾहिं खां फोन रखणु शुरू कई आहे? इहे कूड़ हण छॾे ॾे, सुञाणा थो मां तोखे। जेकॾहिं एतबार नथो अचे न त ही वटि मोबाइल, नंबर लॻल आहे हिन में, कॉल कर। ॾिस त वरियाम ॾे थी फोन वञे या मासीअ ॾे, कर कॉल। तूं छा थी सम्झे त मां डायल न कंदोमांसि नंबर? नथो खणे, खण खण वरियाम चवां थो, खण। खण नथो खणे। भाग तुंहिंजा भला आहिनि सदोरी। जेकॾहिं खणे हा न, ॾेखारियां तोखे ॾींहं जा तारा।
कसम सां अम्मा जो नंबर आहे। तूं मूंखे अम्मा जन जे घर त नथो छॾी त अवेल सवेल हुन सां फोन ते बि न ॻाल्हायां छा? यादि रखी छॾ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि, जंहिं ॾींहुं बि न मूंखे पको सबूत मिलियो त तुंहिंजूं टंगूं ॿाहूं भञी छॾींदुसि। बोराम जंहिं ॾींहुं सबूत मिलई न त मूंखे बंदूक हणी कढजांइ, मां तोखे कोन रोकींदसि। ऐं हा, जेकर मूंखे सबूत मिलियो न तोखां पुछंदुसि तो सिधियूं बंदूक हणंदोमांइ। तो मुंहिंजनि हारनि खे ज़मीन था भॼाए चङो नाहे कर, उहो सभु न कट मूंखे न चङो कोन थींदई। हीअ जेके तो वांदा माण्हू ज़मीन ते आणे छॾिया आहिनि, में हिम्मत आहे तोखे फसल करे ॾियण जी? या ज़मीन शाम जी न आहे, हाणे पैसा ॾिना तव्हांखे असीं कान। पर छा थो सम्झी तूं? छा थो सम्झी तूं फसल आबाद करे पटाई करे वञी घर में रखंदे? अकबर खान नवाब खे सिधो मारणु सवलो न आहे। नवाब नांग अथई, नांग या कम हूंदासीं नांगनि जे टिरनि में चवंदो आहियां। कहिड़ो हक़ आहे तुंहिंजो राणा जी मिल्कियत जे मथां? अड़े राणा मुंहिंजो भाउ आहे, असीं ॿई पाण में निबिरी पवंदासीं। चयो असांजे विच में टंग ॾियण आहे, मारजी वेंदे मारजी वेंदे। जेसीं हिन सिसीअ में साह आहे न तेसीं कब्ज़ो न छॾींदोमांइ। बाक़ी मूंखे माराए पोइ भले ज़मीन ते कब्ज़ो कजां। नवाब नांग अथई, नांग या कम हूंदासीं नांगनि जे टिरनि में चवंदो आहियां। बाबा साईं जेसि ताईं हिन खे सटको न ईंदो न त डरंदा ई कोन। चवां थो पोटे गिफ्ट छॾ, नवाब जे हारनि मां जेको ज़मीन ते अचे न तुंहिंजी खल लाइ छॾिजो, चीरो न छॾिजो। माई सियाणी मुंहिंजे लाइ चांहि जो कोप त ठाहे। बानो बेगम तुंहिंजे लाइ हिकिड़ो कोप चांहि जो रखियो आहे। सियाणी मुंहिंजे लाइ बि चांहि जो कोप खणी अचिजां। ॿुधई न छा, मां तोसां आहियां, वञी चांहि खणी आ। इहो मूंखे न नंढी साइण जो हुकुम न आहे। हुकुम जो छा मक़सद आहे? चांहि जो कोप खणी ईंदी त छा तूं लही वेंदी? जेकॾहिं न तोखे चांहि जी एॾी ज़रूरत आहे त पाण करे वञी पी। झलक ब्यूटी क्रीम हिन में आहे हर्बल इंग्रेडिएंट्स, हल्का दाग धब्बा करे हमेशा लाइ खत्म। झलक ब्यूटी क्रीम एंड सोप। जे मां पाण चांहि कयां त पोइ नौकराणी कहिड़े कम जी? हिन सियाणीअ खे मूं पंहिंजी ख़िदमत लाइ रखियो आहे, तुंहिंजी ख़िदमत लाइ न। न न तव्हां पाण में न विढ़ो, मां चांहि ठाहे थी अचां, विझी थी अचां रधे पके में पाणी। का बि ज़रूरत न आहे हिन लाइ चांहि करे अचण जी। बानो बेगम अगरि जे पाण थोरी नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते वेही ज़िद कयूं न त पोइ पाण गॾु कॾहिं बि न रही सघंदासीं। मूं कॾहिं चयो आहे त तूं हिते असां सां गॾु रहो? 10 चकर त चई चुकी त हितां वञ, पर तूं हितां वञण जो नालो ई नथी वठी। अलाए कहिड़ी मिटीअ जी ठहियल जो को चवण ई नथी वठी। ठीकु आहे, मां बि हिन घर मां वञण वारी न आहियां, भले तूं बि ज़ोर लाए ॾिस। पोइ इज़त बि अहिड़ी थींदई न जहिड़ी हींअर पई थियनि। तुझे करे, सिर्फ तुझे करे नई वारो छोरो छड़े शहर रवाना थी। बाकी तू कॾहिं तो घर खाली करे दे। अरे तू वरी कॾहिं ठाहु को थी वई? हां कॾहिं खां वठी तू एॾो ठाहु को थी वई जो मूंखां घर खाली कराई दे? तोखां मां न नवाब घर खाली कराईंदो। अरे सुञाणा उन नवाब खे बि तोखे बि खबरदार, कॾहिं को बि मुंहिंजे घर में घिड़ियो न को ढेरी करे छॾींदो सास। इहा त सुभाणे ख़बर पवंदी न जॾहिं नवाब माण्हू वठी तुंहिंजे घर में घिड़ंदो। हा जेकर जबरदस्ती कंहिं मुंहिंजो घर खाली करायो न वो मलूक मां तुंहिंजो ढींगो ढेरी करे छॾींदुसि। या दिमाग़ में ॻाल्हि विझी छॾ। मुंहिंजो अॻ में ढींगो ढेरी लॻो पियो, तूं मुंहिंजो ढींगो ढेरी छा कंदे? हाणे तू इहो न सोच त दवारा मुंहिंजो रिश्तो कंहिं ॿिए हंधि कराईंदा। हा जेकॾहिं मां पढ़ण जी कंहिं ॿिए हंधि वयसि न
मां ज़हर खाई मरी वेंदसि, पर तोखां सवा मां कंहिंजी बि न थींदसि। सदोरी, तुंहिंजा ॿाहिरि हाणे मूंखे कॾहिं बि रिश्तो कोन ॾींदा। इन लाइ मां चाहियां थो त तूं ऐं मां हली कोर्ट में शादी कयूं। न वरियम, न, घणी बदनामी खई आहे। हाणे घर खां ॿाहिरि निकिरण जे लाइ मां सोचे बि नथी सघां। त छा सॼी ज़िंदगी तूं घर में गुज़ारींदी? तुंहिंजे यादनि जे सहारे जिंदगी गुज़री वेंदी। सदोरी, तूं त अकेलाई में जिंदगी गुज़ारे वेंदी आहे, पर मुंहिंजो त तोखां सवा पल बि ॾुखियो गुज़रो। आदत विझ वरियाम, मूंखां सवा जिंदगी गुज़ारण जी आदत विझ। आदि करे छॾ पाण खे, छो त हाणे असां ॿई हिकु नथा थी सघूं। मूंखां त हू हिकिड़ो पल भी नथी विसरे, मूंसां नथी जे निभाए त छा करियां। जाला खाना तो रात दर्दन जो दरिया। अदा तूं किथां पियो वञी? हिननि खे त गोली बि कोन पुॼंदी, तूं किथां पहुचंदे न? अदा निज़ाम जी हिननि खे पक्की ख़बर हूंदी, जेसिताईं इहो निज़ाम निभागो हथ नथो अचे न त घर कोन हलंदासीं। पोइ असां हीअं था कयूं जो राति हली निज़ाम जे घर में था गुज़ारियूं। जॾहिं हू घर ईंदो ई कोन त पोइ राति हुनजे घर में गुज़ारण जी कहिड़ी ज़रूरत? जॾहिं तोखे ख़बर बि आहे त हू निभागो असांखे हथ कोन ईंदो, पोइ हुनखे ॻोल्हण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अदा जेसिताईं निज़ाम नथो मिले न। हम लड़कियों का फेस फ्रेश होना चाहिए। फेस फ्रेश ब्यूटी क्रीम, जो फेस फ्रेश वही ब्यूटीफुल। फेस फ्रेश संजो आसरो भी कोने ऐं हू छोरी भी कोन मिलंदी। इहो निज़ाम ज़रूर वापसि ईंदो, छो त हुनजो छोरो खजू असां वटि आहे। 2-3 ॾींहं देरि सही, पर ईंदो ज़रूर। फ़ाइदे जी ॻाल्हि इहा आहे, पिठल पंहिंजी माउ खे शहर वठी वॾो जाड़ो घर में अकेलो आहे, जाड़े घर में कुदर सोलो आहे। वो त गुलाम बाबा अॼु हलियो था कर्ज़ो कयूं जाड़े घर ते। चाचा नवाब अकेलो आहे, जाड़ो इहो वॾो चमड़ो अथई, चमड़ो या आसानी सां घर खाली न कंदो। ना थी बात कर पुछंदा ॿ हिकिड़ा लॻसि न त वो कीअं थो भॼाई। चाचा लाउती सही थो चवे, इहो निभागो मरंदो मरी वेंदो न, पर घर न छॾींदो। चमड़ो आहे चमड़ो, घर जे करे न छॾी न गोराम, तुंहिंजी क़बर घर में ई ठाहींदासीं। अरे घर त जाड़े जा वॾा बि छॾींदा, हिते घर कम छो मां जाड़ो आहे न, टी लाइ वेठी आहे। बसि तव्हांखे मुंहिंजी ख़बर आहे त औरत ते हथ न आहे खणंदो। हा बाक़ी जाड़ो वेही ॾिसो छा थो हले, अचर कयांसि। उहो जेतिरो जल्द थी सघे न घर ते कब्ज़ो करे वेही रहो। आई वापसि आई त तव्हांजे लाइ वॾा मसइला पैदा थींदा। इन जे करे जाड़े खे शहर जो रस्तो ॾेखारियो, कयोसि ढींगो ई ढेरी। बाबा मूंखे पक्की ख़बर पई आहे त गोराम कुझु ई ॾींहंनि में सदोरी खे तलाक ॾींदो। अदा इहा ॻाल्हि तोसां सदोरीअ कई हूंदी न? ॻाल्हि कंहिं बि कई भाॼाई, तव्हां हिन ॻाल्हि खे छॾियो। बसि हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾियो, हिकिड़े ई महीने में गोराम में सदोरी जी तलाक थींदी। मञोसीं, पर तोखे इहा कहिड़ी पका त सुल्तान वारा सदोरी जो संग वरी तोखे ॾींदा? वराम खे संग जेकॾहिं न ॾींदा त कहिड़ो भेण खे कुही खाईंदा? चाचा खुदा बख़्श, इहा ॻाल्हि बाबा जे ज़हन में कॾहिं बि कोन वेहंदी त हेतिरी बदनामी खां पोइ बि छा सुल्तान वारा छोकिरी खे घर में ई विहारे छॾींदा। तूं भुलियल आहीं पुट, भुलियल आहीं। सुल्तान वारा पंहिंजी भेण खे ज़मीन में ज़िंदा दफ़न त करे सघनि था, पर तोखे रिश्तो कोन ॾींदा। तूं पंहिंजे जाइ ते सावण सचो आहीं, सुल्तान वारा बि आहिनि सिधी साईं वॾा।
तूं वरियाम इहो सोचियो वेठो आहे त गोराम सदोरी खे हिकु ॾींहुं तलाक ॾींदो, सुल्तान वारा सॾे वरी हिनखे संग ॾींदा। इहा ॻाल्हि त मां बि ॼाणा थो बाबा, मां बि ॼाणा थो इहा ॻाल्हि त असांजा सुल्तान वारा मूंखे संग कोन ॾींदा, पर मूंखे हाणे पक आहे 5 भाइरनि खे सदोरी राज़ी करे वठंदी। हल नींगर नंढी जुमा बि घणा। चमड़ो पचर छॾे थो या न? अॼु त नज़र कोन आयो बाबा साईं। अॼुकल्ह जाड़े जे पोयूं बाह बारियूं था वठनि। तोबा तोबा, बुख बि बुख हूंदी आहे, पर एॾी बुख कंहिंखे न हुजे वते तो चंडो इहो फदा कंदो, छेड़ा कंदो। बाबा साईं इहो माण्हू ई फदाई आहे। इहो चंडो मरण में तॾहिं फदा कोन थो छॾे। अरे बाबा यार, मिल्कियत को माण्हू पाण सां गॾु क़बर में त कोन खणी वेंदो न। बाबा साईं जेकॾहिं अहिड़ी सोच रखे आहे न त पंहिंजो ॻोठ छॾे हिते धिका न खाए हा। अब आख़िरी वक़्त अथसि, वञी निभागो को अला अला करे 5 गुनाहनि जी का माफ़ी वठे रब खां। बाबा साईं मां त चवां थो बोरीअ में बंदि करे वापसि रवानो कयोसि। हिते हूंदो असांजे लाइ आज़ार कंदो, न इहो पाण सुख सां रहंदो न वरी असांखे ई सुख सां रहण ॾींदो। कमु त अहिड़ो ई करणो पवंदो रोशन। बाक़ी मूंखे लॻे थो त इज़त सां इहो माण्हू सम्झण वारो कोन्हे। अस्सलाम वालेकुम चाला खान, हथ मिला। वालेकुम सलाम। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो तव्हां कंहिंजी इजाज़त सां मुंहिंजे घर में विया आहियो? माना तोसां हथ थो मिलायां ऐं तूं हथ में नथो मिलाए, रहंदो पुछींदो त हिते कंहिंजी इजाज़त सां आया आहियो? वाह चाला खाना वाह, हाणे हलण जी कर। ही घर आहे मुंहिंजो, आहे मुंहिंजो, तुंहिंजो न आहे। हल निकिर ॿाहिरि, हल। बाबा तोखे इज़त सां चवां थो, मूंसां घणी ॼाणी न हण, कया हिन ठींगो ई ढेरी। ठहियो घणी ॼाणी न हण, कथा थी त वञे त मथे ते चढ़ंदो। आओ आओ, ठाऊ कोन थी। होश कयो, होश कयो। हिन तव्हां इहा हरकत कई, तव्हांखे इहा हरकत भांगी पवंदी। पीछे पीछे ठीको ठेरी करे छॾींदो साव। चाला खान, तो त राजनि जा ढींगा ढेरी कया आहिनि, पर तुंहिंजो ढींगो ढेरी नवाब कंदो, नवाब। यादि करे छॾजां, अॼु घर मां कढंदो माई, सुभाणे तोखे न ॻोठ में न रहण ॾींदो माई, न बनी हूंदी तुंहिंजी, न का शइ हूंदी, न कुझु बि न हूंदी। अरे नवाब, तूं मूंखे पहुचे घर मां कढ, चाड़े खान खे घर मां कढ, अथई एतिरी हिम्मत? हथ तलाए ॾेखार मूंखे। माना त चाड़े खान इज़त मां न जातो। दोस्तू दाऊजी अड़े वठोसि, धिका ॾेई वर कढोसि। केरु वञी छॾियो थो ॾे, को तला हुजे होॾे उछलायोसि वञी, भले पियो ते उॾे मरे। धिका ॾेई कढोसि, वठोसि। सदोरी, जेसी ताईं तूं हिन गौराम खां तलाक न वठंदी न, तेसे तूं मां कॾहिं बि थी कोन सघंदासीं। मां ॾाढी कोशिशि कंदी रहंदी आहियां त घर में झेड़ो पए ऐं मुंहिंजी तलाक थी वञे, पर न, ईअं कोन थींदो। गौराम मूंखे तलाक न ॾींदो। जेकॾहिं सदोरी तो घर में झेड़ो विझरायो न, त इहो गौराम आख़िर तंग थी तोखे तलाक ज़रूर ॾींदो। पर सदोरी, जेकॾहिं तूं ई नथी चाहीं न त तूं मां हिकु थियूं, त पोइ इहा तलाक कॾहिं बि कोन थींदी। वरियाम, जेतिरी तूं मूंसां मोहबत कंदो आहीं न, उन खां 10 गुना वधीक मां तोसां मोहबत कंदी आहियां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न सदोरी, त पोइ तूं गौराम जे घर खे दोज़ख बणाए छॾ। पोइ तूं ॾिस त गौराम कीअं तमां तंग थी तोखे तलाक थो ॾे। अॼु खां पोइ अञा मां वधीक कोशिशि कंदसि। जेतिरो जल्दी थी सघे सदोरी, जेतिरो बि जल्दी थी सघे इन दलदल मां निकिरी तूं मोटी अच। मां तुंहिंजे इंतज़ार में आहियां। प्यार करे थो कोई कहसा, को आहे शकी गुमराह। ऐं सदोरी, तूं पंहिंजे दिल ऐं दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारे छॾ। जेकॾहिं मां शादी कंदुसि न,
तो सिर्फ ऐं सिर्फ तोसां कंदुसि। प्यार पुछे थो ज़ात न काई, प्यार दिलनि जो ठाह। जेकॾहिं मूंखे तूं न मिली न सदोरी, मां पंहिंजी सॼी उमिरि अकेलो गुज़ारे छॾींदुसि, पर शादी मां कंहिंसां बि कोन कंदुसि। मां कोशिश कयां थी, वधीक अलाह भलाई कंदो त असां बि तमामु जल्द हिकु थी वञूं। हीअ दुनिया इन खां पहिरियां जो गोरा मस में हथ विझे, इन खां अवल असां हुनजो मथो कचो कंदासीं। इहो सोची न मुंहिंजा भाउ त 3 महीननि खां पोइ शादीअ जी इजाज़त ॾींदो तोखे। दुआ कर दादा न रुगो खैरन सां ये 3 महीना गुज़रन, पोइ त मां इन जे सीने ते बंदूक रखे बि संग वठंदोसांसि। हीअ दुनिया